दोस्तों वीडियो शुरू करण खां अॻु में अव्हांखे गुज़ारिश कंदो हलां त वीडियो ठाहिण में ॾाढी महिनत कई आहे। महिरबानी करे वीडियो खे आख़िर ताईं ॾिसजो। त दोस्तों अॼोकी हिन वीडियो में सिखंदासीं त रंगारंगी स्टेटस पंहिंजे मोबाइल में पाण कीअं ठाहिजनि। त दोस्तों कयूं था शुरूआत। सब्सक्राइब कयो टेक्नोलॉजी इन सिंधी चैनल खे ऐं घंटी जे निशान ते माणो लेटेस्ट टेक्नोलॉजी जो सभ खां अॻु ॾिसण लाइ। ज़रूरत पवंदी जंहिंजो नालो आहे पिक्सल लैब। इहा एप्लीकेशन आहे कुझु हिन करे मां तव्हांखे ॾेखारे छॾियां। इहा एप्लीकेशन आहे प्ले स्टोर ते मौजूदु आहे। इहा मां डाउनलोड करे वठूं था त पोइ हिनखे ओपन कंदासीं। हिनखे जीअं असां ओपन कंदासीं हिते जेको लिखियलु आहे हुनखे ख़तमु कयूं। पहिरियां हिनखे असां ख़तमु था कयूं हितां। ऐं हाणे असां हितां सभ खां अवल मूं हिकु तरह जो ठाहे रखियो आहे ऑलरेडी। फ्रेम ठाहे रखियो आहे। इहा ठाहे रखो। पिक्सआर्ट में इहा आसानी सां फ्रेम ठही वेंदो या पिक्सल लैब में ई ठही वेंदो। इहा ऑलरेडी मूं ठाहे रखियो आहे। पियो आहे हितां ई फ्रेम। हिन तरह जो फ्रेम जेको आहे सो इहा ठाहे रखो। उन खां अवल हिन जी साइज़ जेका आहे कुझु हिन तरह 720 करे छॾियो। 720 हिन जी साइज़ घटि हूंदी सही आहे। साइज़ किथां घटि थींदी अगरि इहा तव्हांखे ख़बर न आहे त मां उहो तव्हांखे ॾेखारे छॾियां। हिते टिनि नुक़्तनि ते क्लिक कंदासीं। हिते जेके 3 टुका आहिनि हिते क्लिक करे ही जेको इमेज साइज़ नज़र अची रहियो आहे असां हिन ते क्लिक कंदासीं। हिन ते जीअं क्लिक कंदासीं त हिते साइज़ अची वेंदी। हेॾां जेका हाइट आहे इहा 720 कंदासीं ऐं विथ जेका आहे उहा हूंदी 1280। त ईअं करण खां बाद में हिते असां पंहिंजो लोगो हणंदासीं। उहो लोगो बि ठाहे वठो। अगरि तव्हांखे लोगे ठाहिण जी ख़बर न आहे त उन लाइ मूं काफ़ी सारा वीडियोज़ लोगे लाइ ठहियल आहिनि। तस्वीर वारो लोगो हुजे या उहो लोगो उहे ॾिसी वठो। मुंहिंजे चैनल ते मौजूदु आहिनि वीडियोज़। हितां हीअं लोगो हणी छॾियो। तस्वीर वारो लोगो हिते सही रहंदो पर मां इहो ई हणां थो। सही थियो। हाणे असां हिते क्लिक करे हिते हाणे हिते ट्रांसपेरेंट खे आणींदऊं। प्रोजेक्ट हिन इमेज खे सेव कंदासीं। दोस्तों हाणे अचो काइन मास्टर में। हिते काइन मास्टर में अची नओं प्रोजेक्ट खणो ऐं हितां का बि पिक्चर खणो। मां हितां पिक्चर खणी थो वठां। डाउनलोड करे रखियूं आहिनि मूं ऑलरेडी काफ़ी सारी पिक्चर। हीअ पिक्चर आहे। हा इहा ई खणूं था हाली फ़िलहाल। इहा पिक्चर सही रहंदी। वरी मीडिया में अचो। मीडिया में अची हाणे जेको असां फ्रेम हिते फ्रेम ठाहे रखियो थिए पिक्सल लैब में उहो फ्रेम हितां खणंदासीं अची। हाणे हिते ही फ्रेम हिते फिट थियो। हाणे ॻाल्हि थी अचे स्टेटस ठाहिण जी। त हिनखे हिन फ्रेम खे हिते ई रखो ऐं हितां वरी हिकिड़ो नओं खाको चूंडियो। नओं खाको चूंडे हितां हिनखे बैकग्राउंड ग्रीन ॾियो ऐं टेक्स्ट में अचो। टेक्स्ट में जेको कलाम आहे उहो लिखो हितां। फॉर एग्जाम्पल मैंने हिते हीअं लिखी हिनखे असां ॾियूं था ॻाढ़ो कलर। ॻाढ़ो कलर ॾिनोसीं। हाणे तव्हां बैकग्राउंड खे अनेबल करे छॾियूं त सही आहे। न कयूं त बि को मसइलो न आहे। या बैकग्राउंड नथा रखूं। बैकग्राउंड रंग सही आहे। ऐं हाणे हितां हिनखे एनिमेशन ॾींदासीं।
ये एमिनेशन सही रहंदी। एक्सपोर्ट करण खां बाद में असां हिते हिनखे हटाए छॾियो हाणे। ऐं हिकिड़ो कलरफुल वीडियोज़ खणो जंहिंजी लिंक मूं आगे डिस्क्रिप्शन में ॾेई छॾी आहे। वो कलरफुल वीडियो तव्हां फ्री डाउनलोड कयो। दोस्तों हीअ आहे कलरफुल वीडियो जंहिंजो मां तव्हांखे लिंक ॾिनो आहे, तव्हां वञी खणो। ऐं हाणे जेको काइन मास्टर मां असां एक्सपोर्ट कयोसीं उनखे हिते खणी अचो। हिते खणी अचण खां बाद में क्रोमो की सां जेको कलर आहे टेक्स्ट जो कलर आहे उहो हिनखे जो ॻाढ़ो हिते हिनखे थोरो प्ले करे था ॾिसूंसि। जेको वाधू खाको आहे उहो कटियो ऐं हाणे हिनखे कयो एक्सपोर्ट। एक्सपोर्ट थी रहियो आहे। हीअ एक्सपोर्ट थी चुको ऐं हिते जंहिं असां खाके खे छॾे ॾिनोसीं हीअ खाको हीअ आहे। ऐं हिन ते अची मीडिया में वञो। हाणे जेको कलरफुल जंहिंखे असां कलर ॾेई एक्सपोर्ट कयोसीं उनखे तव्हां खणी छॾियो हिते। प्ले करे ॾिसूंसि। ही कलर आहे हिनखे थोरो एडजस्ट करे वठोसि। त दोस्तों ही ॾिसो एडजस्ट थी चुको आहे ऐं ही कलरफुल तमामु बहितरीनु लॻी रहियो आहे। त दोस्तों अगरि वीडियो पसंदि आयो आहे त चैनल खे कयो सब्सक्राइब ऐं घंटी वारे बटन खे हणो ऐं वीडियो खे लाइक लाज़मी कयो।